नाज़रीन, सेवण में हज़रत कलंदर लाल शहबाज जो रोज़ो कोरोना और लॉकडाउन सबब गुज़िरियल 5 महीननि खां बंद रखण खिलाफ़ शहरियुनि ऐं सियासी समाजी धुरियूं सरापा एहतजाज बणियल आहिनि। इन हवाले से पेश आहे के बुर्दी जी हीअ रिपोर्ट। सॼे सिंध में कोरोना वबा सूरत अख्तियार कयो आहे। इन सूरत हाल में सिंध हुकूमत पारां लॉकडाउन आहे। सिंध में कलंदर लाल शहबाज जी दरगाह समेत सिंध जूं समूरू दरगाहूं बंदि आहिनि ऐं अॼु सेवण सोसाइटी, शहरी इत्तेहाद, सोशल फोरम ऐं ॿिया दुकानदार अॻुवाणनि अॼु 20 ॾींहं बि एहतिजाजी मुज़ाहिरो करे बुख हड़ताल कई आहे। अॼु प्रेस क्लब अॻियां धरणो हयो आहे। इन हवाले सां हिन मुज़ाहिरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे छा था चवनि। मरीम असां त शुरू खां वठी हिन महिल ताईं जेको असां अरवा वक़्तियारनि खे हुक्मराननि खे गुज़ारिश खे अपील पिया कयूं त महिरबानी करे हज़रत कलंदर शहबाज दरगाह खोले हिननि जो जेको रोज़गार बेरोज़गार माण्हू हुननि जी बुख ऐं बदहाली जेको सबबु बणियो आहे उहा ख़तमु करे हज़रत कलंदर साईं दरगाह खोली वञे। अॼु असां हिते तव्हांजे दर पहुता आहियूं, प्रेस क्लब सेवण पहुता आहियूं, तव्हां इहा दांह खणी पहुता आहियूं, अपील खणी पहुता आहियूं त तव्हां असांजो आवाज़ु इन्हनि ताईं पहुचायो। पर जेकॾहिं हुक्मरान असांजो आवाज़ु न ॿुधो त हिन खां वधीक अञा असां सख़्तु क़दम खणंदासीं। अॻिलो जेको टारगेट असांजो हूंदो उहो कराची हूंदो, उन में कराची प्रेस क्लब हूंदो ऐं CM हाउस जो घर हूंदो। सेवण जे दरगाह जो बंदि करणु माना तव्हां 60 ख़ानदाननि खे 60 जे बदिरां 1000 ख़ानदान खे बेरोज़गार करे छॾियो। हाणे इन जो मतिलबु इहो न आहे कोरोना इन खे असां मञूं था, असां उन कोरोना जे ख़िलाफ़ न आहियूं, पर कम से कम तव्हां उन्हनि ग़रीबनि मिस्किननि जो त तदारुक कयो जेके हिन महिल ईद में हिन ईद ते कीअं ईद कंदा इहा तव्हांखे ख़बर आहे। रमज़ान में त तव्हां हुनखे कुझु न कुझु ॾिनो, रमज़ान में त बाबा ख़ैरात बि मिली, ज़कात बि मिली। हींअर कहिड़ी ज़कात आहे? हाणे तू ग़रीब मिस्किन मरी वेंदा, ईअं बुख विघे मरी वेंदा। असांजो मुतालबो हिकु आहे त दरगाह कलंदर शहबाज खोली वञे। असांजो मुतालबो हींअर मुसलसल तक़रीबन 20 ॾींहंनि खां असां बुख हड़ताल कैंप ते वेही हिकिड़ो ई कंदा आया आहियूं साईं वज़ीर आला सिंध खे त ख़ुदा रा असां सेवण जे माण्हुनि ते रहम कयो वञे। कलंदर लाल शहबाज जो रोज़ो जेको आहे उहो SOP तहत खोलियो वञे ताकी सेवण जे माण्हुनि जेका हींअर बुख ऐं बदहाली जे वर चढ़ियल आहिनि, जेके हींअर ख़ुदकशी ते मजबूर आहिनि, मथां ईद आहे, उहे पंहिंजे वालिदैन जेके बचनि ॾे वञनि था उनखां कपिड़नि जो पुछा कयो थो वञे, को बूटनि जो पुछा कयो थो वञे। शायदि वक़्त जे हुक्मराननि खे इन शइ जो अहसासु न आहे, लेकिन सेवण जा माण्हू हींअर एॾो ज़हनी अज़ियत में आहिनि जो हींअर सम्झ में ॻाल्हि थी अचे त असां कहिड़ो लाइमल तयारु कयूं। तव्हां हीअ जेकी निकिती आहे रैली उहा तव्हां गवाह रहंदो। सेवण तहलके में पंहिंजे हक़ूक़नि जे लाइ अहिड़ी रैली कॾहिं न निकिती हूंदी। सो ख़ुदा रा असां सेवण जे जेके असांजा नुमाइंदा आहिनि, साईं मुराद शाह जेको असांजो MP आहे ऐं उनखां पोइ वज़ीर आला सिंध आहे, उनखे अर्ज़ु कंदासीं ख़ुदा रा सेवण जे माण्हुनि ते रहम कयो वञे ऐं कलंदर लाल शहबाज जो दरवाज़ो SOP तहत खोलियो वञे। वरना असांजो जेको हिन खां वधीक जेको लाइमल थींदो 2 टे ॾींहंनि में उहो असांजो कराची ॾे रुख हूंदो। असां सेवण जा दोस्त, कराची जा दोस्त पाण में असां कोऑर्डिनेशन करे छॾी आहे। या असांजो रुख CM हाउस ॾे हूंदो या कराची प्रेस क्लब ते हूंदो। निहायत अफ़सोस ऐं दुख जहिड़ी ॻाल्हि आहे त हेॾी हज़ारनि जी रैली में मां त ईअं थो सम्झां त सेवण जी तारीख़ में पहिरीं एॾी वॾी रैली आहे जेका बुख बेरोज़गारी बदहाली जे ख़िलाफ़ आहे ऐं ज़ाहिरीन खे बि तकलीफ़ूं आहिनि जेके कलंदर जे मुर्शिद जी चाऊं घुमण लाइ परेशान आहिनि। पर चयो इहो थो वञे त हीअ मुख़ालिफ़ धुर वारा जेके आहिनि जेको कुझु करे रहिया आहिनि मुख़ालिफ़ धुर वारा करे रहिया आहिनि। हालांकि अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का सभई पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि, पर हू पंहिंजी मजबूरी में जेकॾहिं मुख़ालिफ़ धुर वारा अचनि था त उहो प्लेटफॉर्म पीपल्स पार्टीअ पाण उन्हनि खे मुहैया कयो आहे, जंहिंजे करे मुख़ालिफ़ धुर वारा बिल्कुलु उन्हनि पीपल ते अचनि था। पर असुल में दर हक़ीक़त इहा आहे त उन्हनि जी बुख, बेरोज़गारी, बदहाली ऐं ज़ाहिरनि जे तकलीफ़ुनि जे अहिड़े सख़्तु गर्मीअ में असां मुतालबो कंदासीं, अपील कंदासीं जंहिंजो हल्के इंतिखाब आहे CM सिंध सैयद मुराद अली शाह खां सवाइ तुंहिंजा शहरी, तुंहिंजा वोटर आहिनि। असांजे ॾुख सुख में जेकॾहिं तव्हां कमु न ईंदो त केरु कमु ईंदो। महिरबानी करे दरगाह खे खोलियो ऐं हीअ जेका परेशानी बुख बदहाली आहे उहा सभिनी दूर कई। त प्रेस क्लब अॻियां सियासी, समाजी, मज़हबी ऐं सिविल सोसाइटीअ जे हज़ारनि माण्हुनि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे ऐं उन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त सॼी सिंध समेत कलंदर लाल शहबाज दरगाह खोले ऐं जेके बेरोज़गार आहिनि, जेको दुकानदार फाका कशी कटे रहिया आहिनि, उन्हनि खे फाका कशी कटण खां बचायो वञे। उन जे घरनि में चुल्हो ॿरे थो उहो चुल्हो ॿार ॾिनो वञे। कैमरामैन अताला सियाल सां गॾु के बुर्दी, मेरा TV सेवण शरीफ।